घुमुर के पई मां सब खां पहिरियां नज़र साहब जो थोराइदो आहियां ऐं शाह अवेस करणी जी टीम खे मां मुबारकबाद थो ॾियां जंहिं हेॾो मंडल मचायो। असांजो उस्ताद मथे वेठल दोस्त ऐं हाल में वेठल दोस्त सभिनी खे अस्सलाम वालेकुम। साईं मूं वटि उहे लफ़्ज़ न आहिनि जेको मां उस्ताद जे बारे में ॻाल्हायां। असांजे भाउ मन्नान अब्बासी साईं हैदर मल्हार साहब जेको कुझु ॻाल्हायो आहे और सभिनि जी ॻाल्हि करे वियो आहे, तव्हांजी बि ॻाल्हि करे वियो आहे। ऐं जॾहिं असां हिन फील्ड में बि कोन हुयासीं त मां उस्ताद जो नालो ॿुधंदो हुउसि ऐं त मां बि उस्ताद वटि कमु कयां, उन खां कुझु सिखां। ऐं पूरी सिंध में उस्ताद जो नालो हूंदो हो। मन्नान साहब चयो या असांजा ॿिया दोस्त चवनि पिया त असां हिननि जे शागिर्दनि जा शागिर्द आहियूं ऐं वाक़ई उस्ताद जो तमामु वॾो कमु आहे। पूरी सिंध में हुन आर्टिस्ट आहिनि जेके कमु कनि पिया ऐं केॾी जॻहियुनि ते पहुची विया आहिनि ऐं के अञा कमु कनि पिया, जो सिलसिलो हले पियो। मां शुक्रगुज़ार आहियां नज़र साहब जो जंहिं मूंखे फ़ोन करे इहो इतलाउ कयो त तव्हां अचो। मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो अॼु मां पहिरियों दफ़ो उस्ताद जी महफ़िल में आयो आहियां। मां घणो अरसो कराची रहियो आहियां ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त मां उस्ताद वटि कॾहिं कमु कयां, पर इहा ख़्वाहिश मुंहिंजी पूरी कोन थी। पर हिकिड़ी ख़्वाहिश ज़रूरु मुंहिंजी पूरी थी त दर्दनि जो दरिया ड्रामो हुयो, उन मूं आलम ख़ान जो रोल कयो हो। उन ई ड्रामे में उस्ताद वसंदा हुयो ऐं उस्ताद सां मूं कमु कयो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मां चयो ठीकु आहे, पर जे उस्ताद जे असां डायरेक्शन में कमु न कयो आहे त एज़ ए एक्टर इन महान माण्हू जेको चंद माण्हू आहिनि सिंध में जिन जो नालो आहे उन्हनि में उस्ताद। मां शुक्रगुज़ार आहियां हिन मांझनि जे वारे माण्हुनि जो ऐं हितां जे दोस्त जो। ऐं मूंखे इहा ॾाढी ख़ुशी ॻाल्हि आहे त हितां जा माण्हू ॾाढा सोशल आहिनि ऐं जेके हितां जा मां ॻाल्हियूं ऐं हैदर मल्हार साहब खे जेके स्टेज ते वेठल दोस्त आहिनि, असांजा फ़नकार बिरादरी, साईं गुल भुट्टो साहब मुंहिंजो पसंदीदा एक्टर आहे ऐं हिन जा जेको पठान रोल कंदो त मूंखे ईअं लॻंदो आहे असली पठान पछाड़ वठी आया आहिनि। महिरबानी, मूं वटि लफ़्ज़ कोन, मूंखे तकलीफ़ करणु कोन ईंदी आहे। मां सभिनि जो थोराइदो आहियां। महिरबानी।